नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त दुनिया में पाणी जो वॾो मसइलो अचण वारो आहे। सूबा हाणे खां ई गोड़ करे रहिया आहिनि त पाणी घटि ॾिनो पियो वञे। पाणी जो मसइलो हल न थियो त वॾा मसइला जनम वठंदा। पाणी खोज खे मुंहुं ॾियण लाइ मनसूबाबंदी करणी पवंदी। हुकूमत अकेले सिर्फ़ कुझु नथी करे सघे, क़ौम खे गॾिजी माहौलियात बाबति जंग विढ़णु घुरिजे। इस्लामाबाद में माहौलियात बाबति आलमी ॾिहाड़े जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त ग्लोबल वार्मिंग जा असर सॼी दुनिया ते पवंदा। असांखे ईंदड़ नस्लुनि लाइ सोचणो पवंदो। 20 साल पहिरियां ग्लोबल वार्मिंग जी ॻाल्हि कई वेंदी हुई त मज़ाक उॾायो वेंदो हो। वज़ीर आज़म चयो त टिम्बर माफ़िया ॿेला कटे ख़तम करे छॾिया आहिनि। ॾिसंदे ॾिसंदे वण वढिया विया। माज़ी में वण वढण सां ॿेला ख़तम थिया। माहौलियात बाबति न सोचियो त ॻरी क़ीमत अदा करणी पवंदी। हुन चयो त बदकिस्मतीअ सां माज़ी में माहौलियात बाबति कमु न कयो वियो। ग्लोबल वार्मिंग सबबि असांजा ग्लेशियर ॻरी रहिया आहिनि। जेकॾहिं ग्लोबल वार्मिंग जो मसइलो हल न थियो त उन जा ख़राब असर पवंदा। इमरान ख़ान चयो त पाणी मसइलो संगीन आहे, इन ते सोचणो पवंदो। इहो मसइलो हल न कयो वियो त ईंदड़ वक़्त में वधीक परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो।